नाज़रीन हेडलाइंस हमारी हिते अहम ख़बर के हवाले से वाक़ई अपडेट करा लूँ। सुप्रीम कोर्ट में APS साने केस की ॿुधणी थी है। अदालत पारां तलब करण ते वज़ीर आज़म इमरान खान पेश थियो है। सुप्रीम कोर्ट में आर्मी पब्लिक स्कूल साने जे पान मुरादो केस की ॿुधणी 6 हफ़्तनि लाइ मुलतवी कई वई है। APS केस में वज़ीर आज़म इमरान खान की सुप्रीम कोर्ट में पेशी बयान रिकॉर्ड करायो। सुप्रीम कोर्ट ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ हुकूमत के कमीशन जोड़ण की हिदायत करे छड़ी है। वज़ीर आज़म साने जे ज़िम्मेवारनि खे वाइकु करण लाइ पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण जो अज़्म विरजायो। हुकूमत 6 हफ़्तनि में वारसनि सां गॾिजी रिपोर्ट जमा कराए। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खे इहा हिदायत कई है। सुप्रीम कोर्ट जो वधीक चवणो हो त रिपोर्ट वज़ीर आज़म जी सही सां जमा कराई वञे। सुप्रीम कोर्ट पारां हुकूमत के मुतासिरनि सां गॾिजी कदम खणण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर के हवाले से अवांखे अपडेट कंदा रहूं। सुप्रीम कोर्ट में APS साने केस की ॿुधणी थी है। अदालत पारां तलब करण ते वज़ीर आज़म इमरान खान अदालत में पेश थियो है। सुप्रीम कोर्ट में आर्मी पब्लिक स्कूल साने जे पान मुरादो केस की ॿुधणी 6 हफ़्तनि लाइ मुलतवी कई वई है। APS केस में वज़ीर आज़म इमरान खान जी सुप्रीम कोर्ट में पेशी बयान रिकॉर्ड करायो। सुप्रीम कोर्ट ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ हुकूमत के कमीशन जोड़ण की हिदायत करे छड़ी है। नाज़रीन ही हुयूं इन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।